असां ॾिसंदा आहियूं उन चुनाव खे ऐं उन अकुल जो इस्तेमालु जेको असां कंदा आहियूं। अचो 5 पक्षनि जे बारे में ॻाल्हायूं। 5 पक्ष जिते असां अकुल जो इस्तेमालु करे गिरजे में वञी करे वेहंदा आहियूं ऐं चुनाव कंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायां, जेको उहो टाइम आहे असां कंदा आहियूं इस्तेमालु उन वक़्त ते। तव्हांखे ख़बर आहे असां सभिनीनि वटि 24 कलाक मिलंदा आहिनि, त असां हर उहो ॾींहं में कमु वधीक कंदा आहियूं। छो तव्हांखे ईअं छो थो लॻे त तव्हां उन माण्हू सां घटि कमु कंदा आहियो ऐं तव्हांखे टाइम घटि मिलंदो आहे ऐं तव्हां पंहिंजे जीवन जो मज़ो न वठी सघंदा आहियो ऐं उन ते निराश थी वेंदा आहियो ऐं तव्हां पंहिंजा वार नोचण ते तयारु थी वेंदा आहियो ऐं तव्हां चवंदा आहियो उहो माण्हू मूंसां वधीक कमु थो करे। तनाव वधीक थी वेंदो आहे तव्हां में। तव्हांखे उसूल ठाहिणो आहे। वक़्त जो ग़लति बंदोबस्तु चूंडण लाइ तव्हांखे पैसा ख़र्च करणा पवंदा आहिनि। इहो सभु ॻाल्हियूं ऐं परमात्मा खां शक्ति प्राप्त थींदी आहे। हिकु चरियापा जे करे असां हुन पाइप में टूंग करे छॾींदा आहियूं जेकी उहो शक्ति वारो पाइप ॾींदो आहे। पोइ असां वक़्तु ख़ाली छॾींदा आहियूं। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां इहो सोचींदा आहियो त जीअण लाइ असांखे इहो सभु खपे ऐं तव्हांखे इहो सभु करिणो आहे ऐं तव्हांखे जेको तव्हांखे करिणो आहे तव्हांखे बुद्धिमानी रूप सां करिणो आहे पंहिंजे लाइ। मां राति जो 9 बजे सुम्ही पवंदी आहियां। 9:30 ताईं निंड अची वेंदी आहे। मां सुबुह जो 5:30 उथंदी आहियां। पोइ ॿाहिरि निकिरी मां वहिंवार उन जहिड़ो करणु चाहियां थी जंहिंजी प्रतिनिधि थियण जी कोशिशि कयां थी ऐं मूंखे ख़बर आहे ऐं मां जाम माण्हुनि जी मदद कंदी आहियां। मूंखे लॻंदो आहे इहा हुननि जी ज़रूरत आहे, इन करे मां कंदी आहियां हुननि जी मदद। प्रभु मूंसां गॾु आहिनि ऐं मूंखे जल्दी सुम्हणु खपे। तव्हांखे बि जल्दी सुम्हणु खपे ऐं ॾिसो, उथो, तव्हां खेॾो, इहो सभु कयो। 8 बजे शुरू कयो। मुंहिंजा ॿार मूंखे चिड़ाईंदा आहिनि कि तूं मम्मी ईअं आई ऐं तव्हांखे ख़बर आहे मां तव्हां सां कुझु चवां ऐं तव्हांखे ख़बर पए। मां अहिड़नि 30 सालनि जा माण्हू ॾिठा आहिनि जेका मां कयां थी उहो न करे सघनि। मां प्रभु जी उहो ॿार आहियां जेके मूंखे ॾिनी आहिनि आसीस, उन्हनि ॾिनी आहे। न, मूंखे हिन बारे में सावधान रहणो पवंदो आहे जेको मां खाईंदी आहियां। मूंखे ख़बर आहे त मां छा खाईंदी आहियां। प्रोटीन खाईंदी आहियां ऐं मूंखे ख़बर आहे कि मां छा चूंड कंदी आहियां। उन चूंड करे मां ईअं आहियां ऐं मां इहो सभु करे सघंदी आहियां। मूंखे महसूसु थींदो आहे त मां छा करे रही आहियां। मां तव्हां सां सुठो प्रचार करे रही आहियां। ठीकु आहे, तव्हां शायदि चवंदा हूंदा प्रभु मूंखे अहिड़ा बुरो छो थो थिए। तव्हां थोरो वधीक आराम करणु घुर्जे। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी कहिड़ी हालत आहे। तव्हांखे पीअणु बंदि करणु घुर्जे। तव्हांखे हाणे यादि रखो, जंहिंमहिल पीटर नाव में आयो उन छा कयईं ख़बर अथव? त बीमार रहो। ठीकु आहे, ॿिए हफ़्ते हिकु डॉक्टर अचण वारो आहे शहर में। मां शायदि उन जी सभा में वेंदसि। असांखे समझदार थियण जी ज़रूरत आहे। हाणे असांखे मूर्ख थी करे न जीअणो आहे। फिलिपिन्स 1:10 में पौलुस गिरजे लाइ प्रार्थना कई आहे ऐं मां अॼु तव्हांजे लाइ प्रार्थना कंदसि। उहो न जेको तव्हांखे वणे ऐं उहो जेको पौलुस गिरजे लाइ कई हुई उन लाइ। मां इहा प्रार्थना थो कयां त तव्हांजो प्यार, ज्ञान ऐं सभिनीनि प्रकारनि जा विवेक वधीक वधी वञनि ऐं तव्हांखे वचन जे अनुसार प्यार स्पष्ट थींदो ऐं तव्हांखे बुद्धिमानी रूप सां उहो चूंड करण लाइ मिलंदो ऐं तव्हां मुख्य रूप में उहो ॻाल्हियूं कंदव जेको तव्हांखे मिले ऐं तव्हां उन नैतिक इहो कंदव त तव्हांजो भलो थिए। पौलुस प्रार्थना कई त तव्हां सुठी चूंड करे सघो। मूंखे ख़बर आहे तव्हांखे चूंड करणी आहे। इन लाइ तव्हांखे प्रार्थना करणु खपे। जेकी समस्याऊं तव्हांजे साम्हूं अचे थी उहो तव्हांखे हटाइणियूं आहिनि ऐं उन सां सहमत थी करे अॻियां वधणो आहे पंहिंजे जीवन में। हलो अॻियां तव्हांखे ॿुधायां थी। पौलुस प्रार्थना कई हुई तव्हांजे लाइ ऐं मां हमेशह प्रार्थना कंदी आहियां कि तव्हांखे केतिरा बि समस्याऊं अचनि त उन्हनि सां तव्हां मञो था हिन ॻाल्हि खे। जेकॾहिं वक़्त जो ग़लति बंदोबस्तु कंदासीं त असां तकलीफ़ पैदा थींदी ऐं असांखे ख़बर पवंदी त असां कहिड़ी तकलीफ़ में आहियूं। मां पाण थकिजी पई आहे चई करे कि मां केतिरी व्यवस्था आहियां। चौथी ॻाल्हियुनि संभालणु
उहो तव्हांजे लाइ आहे। अगरि तव्हां इहो चवंदा त तव्हां ग़लति इस्तेमालु कयो आहे वक़्त जो, बदिले छॾियो। मां तव्हांखे ॿुधायां त मां केतिरी व्यवस्था आहियां ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां मां केतिरी व्यवस्था मां थकिजी पिया आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि। भाउ तव्हां केतिरा व्यवस्था आहियो, भेण तव्हां केतिरा व्यवस्था आहियो। अगरि जीवन जे बारे में सिर्फ़ु इहो ई चवणो हुजे त तव्हां दुखी जी ॻाल्हि कयो। अचो त अकुल ऐं पैसनि जी ॻाल्हि कयूं था। पैसनि जो डपु भयानक थींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे। मां तव्हांखे कर्ज़ खां मुक्त थियण लाइ हिकु ॻाल्हि थी ॿुधायां। तव्हां चमत्कारी रूप सां कर्ज़ रहण वारा गिरजे में वञी करे न वञो। पंहिंजे क्रेडिट कार्ड जो कर्ज़ चुकायो, हुनखे सहूलियत लाइ इस्तेमालु कयो, अहिड़ी शयूं वठण जे जंहिंजे लाइ तव्हांखे पैसा आहिनि। मूंखे ख़बर आहे तव्हां मां जाम माण्हू मुंहिंजे लाइ ॾुखियो आहे, छो त तव्हांखे पहिरीं कर्ज़ आहिनि। मां सम्झी थी सघां तव्हांजी भावनाऊं, छाकाणि त असां बि हिकु दफ़ो इहो कयो। जॾहिं देव ऐं मुंहिंजी शादी खे कुझु वक़्तु थियो त असुल क्रेडिट कार्ड न पिया वठणु चाहिनि, मां उन्हनि जे लाइ चयो हुयो औरतुनि में अचरज जहिड़ी शक्ति हूंदी आहे, जल्दी असांखे क्रेडिट कार्ड जो वठणो पियो। हू असां ते दबाव विझण लॻा। असां हर महीने पैसा ॾींदा हुआसीं उन्हनि खे, ॿिए महीने असांखे इहा ख़बर पई त उहो वधीक कर्ज़ हूंदो आहे। असां अटल फ़ैसिलो कयो, असां हुनखे पूरो करे छॾींदासीं। 2-3 साल असां जाम मदीअ में ॾींहं गुज़ारिया हुया ऐं असांखे ख़बर पई त असां उहो सभु करे रहिया आहियूं। उन वक़्त खां पोइ असां क्रेडिट कार्ड इस्तेमालु करणु बंदि करे छॾियो ऐं असांजे पैसनि जो इहो इतिहार थियो त असां महीने जे आख़िरीअ में इहो सभु कंदा हुआसीं ऐं असांखे ख़बर पई त असां कहिड़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं हुन खां पोइ असां सोचे छॾियोसीं कि असां इहो न कंदासीं। असां लाइ इहो मुमकिन आहे, असां हिन खे पूरो करे छॾींदासीं। तव्हां लाइ इहे मुमकिन पैसनि जी ॻाल्हियूं आहिनि। अगरि तव्हां पंहिंजे पाण ते विश्वास न कंदव त तव्हां हिन मां ॿाहिरि न निकिरी सघंदव। इहो तव्हांजे लाइ मुमकिन आहे। तव्हांखे पंहिंजे लाइ पैसा बचाइणा आहिनि, पर तव्हांखे पैसनि ते हावी न थियो। तव्हां हुन लाइ पैसा बचाए सघंदा आहियो। उहो जेको तव्हांजे लाइ जाम आसान आहे, तव्हां इहो करे सघंदा आहियो। पैसा त लॻंदा ई। क्रेडिट कार्ड मां पैसा भरणु सवलो आहे, पर बिल त ईंदो ई हुनजो, पैसा भरणा आहिनि। मां माण्हुनि खे अहिड़ी हालत में नथी ॾिसी सघां जिते उन्हनि जी नौकरी छॾिजी वञे ऐं उहो घबराइजी वञनि। बुरे वक़्त लाइ पैसा बचाए रखो थोड़ा। तव्हांजा पंहिंजा सभु पैसा ख़र्च न कयो। देव खे पंहिंजा पैसा बचाइण लाइ सुठो ज्ञान आहे। हू 12 ताईं पढ़ियो आहे, पर उन में पैसनि जे लाइ चङी तरह संभालण वारो सुठो ज्ञान आहे। हुनखे कॉलेज वञण जा पैसा न हुया, उन बंदोबस्तु कई ऐं सिखियो ऐं उहो मंत्र पैदा कई त जेको उनखे ख़र्च करणो आहे उहो होतिरो ई कंदो। त हाणे मां हिते मथे आहियां। हुन चयो पंहिंजी सीमा में इहो स्पष्ट करे छॾ। तव्हांजे लाइ इहो ख़र्च ज़रूरी आहे त तव्हां उहो कयो, उनखे न त बचायो। ऐं तव्हांखे जेकी शइ खपे उन सीमा में अची करे तव्हां उहा सीमा में रखो ऐं उहो प्रार्थना कयो। परमात्मा तव्हांजी सीमा खे सम्झी सघंदो आहे ऐं उहो तव्हांजे लाइ जाम शयूं पैदा कंदो आहे। तव्हां उनखे सिखो ऐं सम्झो। आमीन। तव्हां इहो सोचंदा इहा काई आत्मिक ॻाल्हि न आहे, ऐं इहा आहे, बिल्कुलु आहे। मां तव्हांखे सेखारियां पई, मां तव्हांखे जीअण जो तरीक़ो सेखारियां पई, सिद्धांत ॿुधायां पई। तव्हां उनखे सिखो ऐं अॻियां वधो। एतिरो बचाइणु खपे त तव्हांजा ॿार विरासत में छा आहिनि उन्हनि खे ख़बर पए। बाइबल में बि इहो ई लिखियलु आहे त तव्हांखे सिखणो आहे। इहा जाम सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे चवणो हूंदो हाणे त इहा जाम सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे डपु न थियणु खपे तव्हां छा करे रहिया आहियो। तव्हां रिटायर थी वञो त अगरि तव्हांखे कुझु न करिणो आहे त सभु चओ हाणे। अगरि तव्हां कुझु न कंदव हाणे चओ हाणे तव्हां कंदव। जॾहिं ॻाल्हि हथ मां निकिरी वेंदी
हिन करे तव्हांखे हाणे कुझु करणु खपे। इहो न सोचियो मां होशियारु माण्हू लाइ इहो चवां थी, तव्हांखे सिखणो आहे। छा मुमकिन आहे ऐं तव्हांखे ॿुधणो आहे। तव्हां धीरज सां इंतज़ारु कंदव। ॾिसो, कोई बि कर्ज़ खां मुक्त नथो थी सघे अगरि हुन में धीरज न आहे त। इंतज़ारु कजे। आमीन। धीरज में शक्ति हूंदी आहे। जॾहिं तव्हां धीरज सां जीअंदा आहियो त जीवन शक्तिशाली थींदो आहे। असां इन सेवकाई में सिर्फ़ु हिकु दफ़ो कर्ज़ वरितो हुयो। असां हिकु ज़ेरोक्स मशीन जी किस्तूं भरूं पिया जेके असां गिरजे लाइ वरितियूं हुयूं पंहिंजी सेवकाईअ में बिल्कुलु शुरूआत में। $10 खां $50 किस्तूं उन लाइ असांखे ॾिनियूं हुयूं। इकलौती शइ हुई असांजी, असां उनखे ॾिनी। 30 सालनि में पंहिंजी सेवकाईअ लाइ असां कॾहिं कर्ज़ न वरितो। छो? मां तव्हांखे पूरी ईमानदारी सां ॿुधायां थी, मां शायदि कर्ज़ वठी हुजी चुकां अगरि देव न हुजे हा त। देव खे जेतिरो धीरज न हो, उहो हमेशह हिकु नंढा खातनि में इमारत लाइ पैसा जोड़ींदो हुयो ऐं जाम दफ़ा 3, 4, 5 सालनि ताईं उहो पैसा न कढंदो हुयो। कंहिं शइ लाइ पैसा कढंदो हुयो जंहिं महिल ज़रूरत हुजे हुनजी, ऐं नंढा खाता हुजण खां पोइ हुन पैसा जमा कई ऐं जेतिरा बि जमा कई उहो पैसा कढियईं। उनजी बैग में हमेशह हिकु जोराबो हूंदो आहे, उन में उहो पैसा विझंदो आहे। हुनजी योजना ठाही हुई ऐं पैसा बचाई, ऐं जंहिं महिल वक़्तु आयो त हुन कई कि इहो पैसा खणी करे ख़र्च करे छॾियो। ऐं शायदि उन वक़्तु हू जॾहिं बालक हूंदो हुयो। कुझु माण्हू बिल्कुलु बचत न कंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर न आहे। ऐं कुझु माण्हू बिल्कुलु दान न कंदा आहिनि। बाइबल में मलाकी 3 में साफ़ लिखियल आहे त असां पंहिंजो चवणु दशमश न ॾेई करे परमात्मा खे असां ठगियूं न। केरु चई सघंदो आहे असां हिन में विश्वास न रखंदा आहियूं। इहो पुराणो नियम आहे। तव्हां हिन खां बची रहिया आहियो। तव्हां ॾियण खां बचण जी कोशिशि करे रहिया आहियो अगरि तव्हां नियम जे अनुसार वेंदा त। मां बि दशमश में विश्वास न कंदी आहियां, मां वधीक ॾियणु चाहींदी आहियां। सभु दशमास भंडार में खणी अचो त जीअं असांखे ख़बर पए त असां भॻवान जो भोजन कीअं था तयारु कयूं। मतिलबु ॾियो हुनखे। इन जो मतिलबु इहो आहे त असां उन जी जॻह ते वञी करे ॾिसूं जिते असां सिखंदा आहियूं, आराधना कंदा आहियूं, उन जे लाइ मदद करणु अचो ऐं तव्हांखे ख़बर पए त तव्हां छा करे रहिया आहियो। उन सां उमेद कयो हुनखे। मूं मां छा करण जी उमेद आहे? अगरि कोई औरत पंहिंजे 3 ॿारनि खे रोटी खाराइण में वञे थी ऐं उनजी ऑफिस ऐं उनखे उनजो घोटु चए थो त हली करे वञ, तव्हां उनजी मदद कंदव छा? उन लाइ तयारु आहियो छा? मूंखे इहो चवणु खपे माफ़ कयो मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि, मां तव्हांजी मदद नथो करे सघां। बाइबल जे अनुसार असांखे हर सुठे कम लाइ पैसा ॾियणु खपनि। सुठे कम लाइ, सुठे कम लाइ। ऐं तव्हां इहो तॾहिं करे सघंदा जॾहिं तव्हां हिन जी योजना ठाहींदा। ॿुधो हाणे सभु दशमश भंडार में रखी अचो। ॿुधो हाणे, मूंखे आज़मायो त मां आसमान जे दरीअ में बीठी आहियां, तव्हां ते अपार आसीस थी थिए ऐं तव्हांखे लॻे थो तव्हां नशे में आहियो ऐं तव्हां नाश करण वारे खे न छॾींदव। मां हिकु सवाल पुछां थी, केतिरो बाइबल में विश्वास कंदा आहियो तव्हां? हर हथु मथे थींदो। मां सोचींदी आहियां छा तव्हांखे अगरि मां इहो चवां त तव्हांखे ख़बर आहे दशमश न ॾियण वारनि जी मसीह में तादाद ॾियण वारनि सां वधीक आहे, छाकाणि त उहो हुन सां गॾु आहे ऐं असांखे ख़बर आहे त इहो ॿुधायूं था, पर असां विश्वास कंदा आहियूं बाइबल ते। अच्छा, त असां दशमश छो न ॾींदा आहियूं? असां इहो छो अद्भुत वादा न कंदा आहियूं? असांखे इहो करणो आहे त असां पंहिंजे पाण खे इहो ॾियूं ऐं असां अॻियां वधूं। अगरि तव्हां इहो न करे सघंदव, 10% बि न ॾेई सघंदव, हेलो, अगरि तव्हां 10% न ॾींदव त शैतान उहो खणी छॾींदो। ऐं अगरि तव्हां उहो 10% प्रभु खे ॾींदव त बचियल 10% जेको आहे तव्हांजे लाइ प्रभु रखंदो।
ऐं उन सां वधीक टाइम जुड़ियल हूंदो तव्हांखे 100% ॾियण में, ऐं तव्हांखे विश्वास करणो आहे। पर इहो थींदो आहे। पंहिंजा थोरा पैसा ख़र्च कयो। कुझु माण्हू खे पैसा ख़र्च करणु न ईंदो आहे। उन्हनि जो अहिड़ो अजीब रुख हूंदो आहे, मां इहो छो कयां, मुंहिंजो इन जे बग़ैर थी न सघंदो, मां इन जे बग़ैर रही नथी सघां। ॿियनि माण्हुनि जे तव्हां इहा आसीसूं न रखंदव त तव्हांखे इहा शायदि ख़बर पवंदी तव्हां छा आहियो। ॿुधायो हाणे, पर तव्हांखे इहो सोचणो पवंदो। थोरो सुठो सोचो ऐं तव्हां अॻिते वधो। सभु पैसा बुरे वक़्त लाइ न बचायो। तव्हांखे ख़र्च करणा आहिनि थोरा पैसा, ऐं जमा बि करणा आहिनि थोरा पैसा। ज्ञान आणो पंहिंजे वात में उनजो फल रखंदासीं। जीवन ऐं मरण लाइ तव्हांखे पाण दुखी करे छॾियो या ख़ुशि कयो। तव्हांखे ख़बर आहे त तव्हां कहिड़ी ॻाल्हि कई आहे ऐं तव्हां जाम महान वचन आहियो। या ख़ुशि, उहे अखर जेके तव्हां ॻाल्हायो था, अहिड़ा जाम महान वचन आहिनि सॼी बाइबल में। सही वक़्त ते ॾिनल सही जवाबु इंसान खे ख़ुशि कंदो आहे। मूंखे सचपच इन जे बारे में सेखारण लाइ वक़्तु न आहे। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां ऐं सेखारे सघंदी आहियां। अगरि तव्हां 5 मिंट ॻाल्हायो था पंहिंजे पाण सां, हैम्बर्ग मिलंदो या त तव्हांखे जेको खपे उहो। अचो ख़ाली ॻाल्हायूं 5 मिंट पंहिंजी चरियापा जी ॻाल्हियुनि में। नीति वचन 6:32। जाम दफ़ा मूंखे घबराहट थींदी आहे जॾहिं माण्हू जाम शांत थींदा आहिनि। जेको 5 प्राण खे नाश करणु चाहे थो उहो ई इहो कंदो आहे। ॿुधायो आख़िर इहो छा आहे? तव्हां उन ॻाल्हि ते महसूसु कयो। ऐं जेको लालच थी, इच्छा थी, देव ऐं मां लिखियो आहे हिन ते जीवन में छो त उन्हनि खे ईअं महसूसु थींदो, छाकाणि त उन चयो लालच थी, इच्छा थी, देव ऐं मां जाम खिलियासीं। इहा जाम खिलंदड़ ऐं प्यारी आहे, पर गॾु अनमोल बि आहे। असांजी हिकु दोस्त जंहिंजो पुट जी हाल आहे, हिकु तकलीफ़ खां गुज़रे पियो। उनखे ड्रग्स वठण जी आदत हुई। उन हिन प्रोग्राम में उनजी मुक्ति पाती ऐं उन असांखे जाम ॻाल्हियूं सेखारियूं। ऐं उन्हनि चयूं कि जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे सचपच सेखारी वियूं आहिनि ऐं वधीक लालच खां कीअं बचबो आहे उहो बि सिखियो आहे। ऐं असांजी लालच असांखे छा भोगण लाइ चवंदी आहे असांखे ख़बर पई आहे। हिन मां जॾहिं तव्हां हितां ॿाहिरि निकिरंदव त तव्हां सां लालच सां गॾु न रही सघंदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी। तव्हां ॿिए हंधि जिते वेठा आहियो, पेट्रोल पंप ते बीठा आहियो ऐं तव्हांजी नंढी दुकानु आहे, उनजी हुतां गैस पई वञे ऐं उहो भॼी करे हुतां वई ऐं ॾिठईं त उहो छा पियो थिए हुते। ऐं उनजी मां, उन चई मुंहिंजी मां छा थियो हिन चयो उनजो मतिलबु छा आहे, तूं बीह रहियो आहीं। उन जवाबु ॾिनो, मां भॼां थो, मूंखे मुंहिंजो दिमाग़ु ॿाहिरि रखिजी वियो आहे, मां लालच खां भॼां थो, लालच खां भॼी करे असल में मां इहो कयो आहे। असां मां कुझु बदलण खे वधण जी ज़रूरत आहे। अकुल जो इस्तेमालु कयो। अगरि तव्हांजे घर में ज़ाल ऐं नंढा ॿार आहिनि ऐं तव्हांजी ज़ाल 3 ॿारनि खे जनमु ॾिनो जंहिंजो वज़न आहे 10 किलो ऐं तव्हांखे रोज़ु अहिड़ी 25 साल जी छोकिरीअ सां ऑफिस न वञणु घुरिजे जेका जाम ख़ूबसूरत आहे ऐं नंढा नंढा कपिड़ा पाईंदी आहे। छो त इहा समझदारी न आहे। इन तरह जी जाम ॻाल्हियूं आहिनि। मूंखे काई तकलीफ़ न थींदी आहे। पाण ते एतिरो विश्वास न कयो। तव्हांजो हिकु स्थिरता आहे ऐं तव्हांखे थोरी बि लालच शुरू थियण त तव्हांखे एंतिक रिश्तनि जी क़दुरु न करणु खपे। असां पाप में किरंदा रहंदा आहियूं, असांखे नफ़रत थींदी आहे ऐं असां चवंदा आहियूं हाणे ध्यानु ॾियो, असां पुठियां वञी करे सुठी ॻाल्हि ॿुधूं था। अगरि तव्हां वटि कर्ज़ु आहे त तव्हां ॾोही न आहियो, तव्हां मुक्त थी सघंदा आहियो। अगरि टीवीअ द्वारा ॾिसण वारा माण्हू, हिते वेठल वारा माण्हू
तव्हां अनैतिक रिश्ता ठाहिया आहे त तव्हांजे लाइ इहा बि उमेदु आहे त तव्हां माफ़ थी सघंदा आहियो। पर मां तव्हांखे सच ॿुधायां, हिकु ॻाल्हि साबित आहे त कोई अगरि तव्हांखे लालच अॻियां कंदो आहे त तव्हांखे ॿिए दफ़े सोचणो पवंदो। तमामु सवलो थी वेंदो आहे तव्हांखे कि इहो असां भलाई करे साम्हूं प्रचार कयूं ऐं तव्हांखे ॿुधायूं त तव्हांखे न वठणियूं आहिनि अहिड़ी ॻाल्हियूं, ऐं तव्हांखे वेही करे उहे ॻाल्हियूं सोचणियूं आहिनि। के असांखे ईअं लॻंदो आहे इन करे मां हाणे चवंदसि, अगरि तव्हां हिकु धर्म पालन करण औरत आहियो त तव्हांखे सावधान रहणो आहे ऐं तव्हांखे अहिड़ा कपिड़ा न पाइणा आहिनि। तव्हांखे लालची थियण जी काई ज़रूरत न आहे ऐं ख़बर पए तव्हांखे तव्हां हेॾा नंढा कपिड़ा न पायो। आमीन। पाण खे आईने में ॾिसी इहो न चओ त छा मां सुठी लॻां थी अॼु। चओ त मां परमात्मा खे ख़ुशि करे सघंदसि। मूंखे इन तरह ॾिसी करे मूंखे हिन खां अॻियां वधणो आहे। ॾिसो, जंहिं तरीक़े सां तव्हां स्कर्ट पाईंदा आहियो त सिर्फ़ु इहो न ॾिसो जेकी तव्हां करे सघो था झुकी करे वरी मुड़णु। मां नथी ॼाणा हे ॿियो छा कयां। मूंखे ख़बर आहे माण्हू सोचींदा न आहिनि। मुमकिन आहे त तव्हां शायदि इहो सोचींदा कि सुठा ॾिसण था अचो, मनो त तव्हां, इन जो मतिलबु इहो न आहे। मां बि पोइ बि सादा न कंदी आहियां ऐं मां इन जे बारे में कॾहिं सोचियो न हो। तव्हांजी मां शायदि तव्हांखे इहा ॻाल्हि न ॿुधाई आहे। अगरि तव्हांखे काई एतिराज़ न हुजे त मां ॿुधायां ऐं उनजी भूमिका निभायां। ऐं चवां थी त लालच खां भॼो, पाप जे हर रूप खां भॼो। बाइबल में इनखे असांखे सेखारियो आहे। बाइबल सेखारे थो। छा काई ॻाल्हि बाक़ी आहे? आख़िर में दोस्तनि लाइ ॻाल्हाइण चाहियां थी। 5 ॻाल्हियूं रहियूं आहिनि: वक़्तु, पैसा, अखर ऐं अनैतिक रिश्ता। तव्हां सावधान रहो। तव्हां छो था ॾिसो? दोस्त ऐं साथी। मुंहिंजे ख़्याल मूजिबि असां जीवन में जॾहिं माण्हुनि सां गॾु रहंदा आहियूं जेके असांखे पंहिंजे दोस्त सॾाईंदा आहिनि ऐं असांजा जिन सां रिश्ता हूंदा आहिनि उहे असां सां वधीक मुख्य हूंदा आहिनि। लोह लोह खे मज़बूत कंदो आहे। अहिड़े माण्हुनि सां रहो जेको तव्हांखे सिर्फ़ु जीवन शैली तव्हांखे उथारे ऐं हिमत ॾे ऐं तव्हांखे कमु करण लाइ सेखारे ऐं तव्हांखे अॻियां आणे। मुंहिंजे लाइ कमु कंदड़ छोकिरियुनि मां हिकु सां जंहिंसां मां जाम वक़्तु गुज़ारियो, मूंखे चई, तव्हां सां गॾु रही करे मां हिकु सुठी इंसान ठही आहियां। इहा तमामु सुठी तारीफ़ आहे, मां सोचां थी। ऐं मूंखे ख़बर आहे त असां सभिनीनि जी अहिड़ी सुठी सारा थिए। इन मूंखे वधीक सुठो ठाहियो ऐं मूंखे सुठो माण्हू ठाही। हिन माण्हुनि सां मुंहिंजो व्यवहार सुठो कई। अगरि तव्हां के ॿिए खां अभ्यास कयो था त तॾहिं तव्हांखे सोचणु खपे त तव्हां छा कयो आहे। पर तव्हां जेको सुठो व्यवहार कंदव उन सां तव्हांखे ख़बर पवंदी। तव्हां मां जाम माण्हुनि जो जीवन सुधरजी वेंदो। सिर्फ़ु सुठनि माण्हुनि खे चूंडियो, तव्हांजो जीवन सुठो थींदो। तव्हां लाइ सुठो थींदो अगरि तव्हां घर में रहंदा गॾु ग़लति माण्हुनि जे बजाए। आमीन। सभु जोर सां चओ, बुद्धिमानी। सिख्यापन वारी चूंड करण सां असांजे जीवन में शांती मिलंदी। सिख्यापन असांखे ॾेखारींदी आहे पंहिंजे रिश्तनि में सफलता, ऑफिस में सम्मान ऐं आर्थिक ठहिराउ पैसनि जो। उहो असांजे जीवन जे हर पहलू ते असरु विझंदो आहे। हिन करे असांजो बुद्धिमानीअ खे न ॻाल्हाइण जो कारण न आहे, छो त असां बाइबल जे अनुसार दुनिया जा संबंध ॾिठा आहिनि ऐं जीअणो पवंदो विश्वास में जेतिरो मुमकिन आहे। प्रभु जी महिर थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़द्र कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।